वज़ीर-ए-आज़म शहबाज शरीफ वफ़ाक़ी काबीना जो इजलास अॼु तलब करे वरितो। इजलास में मुल्की सियासी मुआशी सूरतहाल ते वीचारियो वेंदो। काबीना इजलास में SCO कॉन्फ्रेंस जी तैयारियुनि जो जाइज़ो वरितो वेंदो। गडियल क़ौमुनि में पाकिस्तानी नुमाइंदे जो सलामती काउंसिल में सुधारनि ते ज़ोर। मुनीर अकरम जो चवे थो गडियल क़ौमुनि जो निज़ाम चार्टर जे उसूलनि ते अमल सां मज़बूत थी सघे थो। लाइक माइंडेड ग्रुप जो मौक़िफ़ आहे त UN निज़ाम खे मज़बूत बनाइण जी ज़रूरत आहे। ग्रुप UN चार्टर जी बनकड़ी खे अमन ऐं सलामती लाइ ख़तरो करार ॾिनो आहे। मुल्क में 8 अक्टूबर ते तबाही कंदड़ ज़िलज़िले खे 19 साल मुकम्मल। ज़िलज़िले सबब कश्मीर समेत मुख़्तलिफ़ हिस्सनि में थियल तबाही जा नुक़सान जा निशान अञा बाक़ी। ज़िलज़िले में 80,000 खां वधीक माण्हू अदल जो शिकार थिया। मजमूई तौर 28,000 स्क्वायर किलोमीटर जो इलाइक़ो ज़िलज़िले सां मुतासिर थियो। 400 ॻोठ ढेर थी विया। 16,000 स्कूल ऐं 80 सैकड़ो सिहत मर्कज़ मुकम्मल तबाह थिया। 8 अक्टूबर 2005 क़ौमी इस्तिक़ामत जो ॾींहुं मल्हायो पियो वञे। 8 अक्टूबर जो ॾींहुं असांजे शहरनि ऐं इस्तिक़ामत ऐं इताद जो मुज़ाहिरो कयो। मुतासिरनि जी दिलि खोले मदद कई। ज़िलज़िले सबबि मदद करण ते आलिम बिरादरी जो दिलि सां शुक्रियो अदा करियूं था। सदर आसिफ ज़रदारी जो क़ौमी इस्तिक़ामत जे ॾींहं ते पैगाम चवे थो पाकिस्तानी क़ौम मुख़्तलिफ़ चैलेंजिस साम्हूं गैर मामूली इस्तिक़ामत जो मुज़ाहिरो कयो। मौसमियाती तब्दीली सबबि पाकिस्तान में कुदरती आफ़तुनि जो ख़तरो वधी वियो आहे। आफ़तुनि खे मुंहुं ॾियण लाइ जदीद टेक्नोलॉजी अपनाइणी पवंदी। PTI बानी ऐं KP जे वॾे वज़ीर अली अमीन गंडापुर ख़िलाफ़ हिकु ॿियो केस दाख़िल। सरकार जी फ़रियाद ते नवंथाणे ते केस दाख़िल कयो वियो आहे। केस भञडरा रियासत ते हमलो, पुलिस एहलकारनि ते तशद्दुद, क़त्ल ऐं दहशतगर्दी एक्ट तहत दाख़िल कयो वियो। आज़म सवाती, उमर अयूब, बैरिस्टर सैफ, आमिर मुग़ल, हफ़ीज़ रहमान, टीपू समेत 500 ॼातल माण्हुनि खे पिणु नामज़द कयो वियो। कराची में दहशतगर्दी जो मनसूबो नाकाम। स्पेशल इन्वेस्टिगेशन यूनिट जी कार्रवाई। मुबैना भारतीय जासूस गिरफ़्तार। माड़ीपुर मां कार्रवाई दौरान जवाबदार जे कब्ज़े मां दस्ती बम, बारूदी बवाद हथ ऐं ॿियो सामान हथ। जवाबदार वटां मुख़्तलिफ़ नालनि ते पासपोर्ट, सुञाणप कार्ड ऐं ॻुझा दस्तावेज़ हथ। पुलिस जो चवणु आहे त जवाबदार भारती ॻुझे दारे राह जो जासूस आहे। वधीक जांच जारी आहे। सिंध हाई कोर्ट में नंढड़ी नींगरी समेत ॿियनि गुम थियलनि जी बाज़ियाबी बाबति ॿुधणी। नींगरी सीमा जी बाज़ियाबी लाइ कहिड़ा क़दम खयां विया आहिनि। अदालत जो पुछाणो। नींगरीअ जी बाज़ियाबी लाइ 8 GITs ऐं 4 सूबाई टास्क फोर्स जा इजलास थी चुका आहिनि। नींगरी जी बाज़ियाबी लाइ जांच कई पई वञे। जांच ऑफिसर जी अदालत खे आगाही। अदालत शहरुनि जी बाज़ियाबी लाइ असराइता क़दम खणण जी हिदायत करे छॾी। अदालत पारां दरख़्वास्तुनि जी वधीक ॿुधणी 4 हफ़्तनि लाइ मुलतवी। अरबी समुंड में मौजूदा सिस्टम साहिली तूफ़ान में तब्दील थियण जो इम्कान। नेशनल एमरजेंसी सेंटर शुरूआती अलर्ट जारी करे छॾियो। NDA में मूजिबि तूफ़ान पैदा कंदड़ सिस्टम लक्षद्वीप मातरी भारत वेझो मौजूदु आहे, जंहिंजी उत्तर ओलह ॾांहुं वधण जो इम्कान आहे। सिस्टम अक्टूबर जे 3 हफ़्ते पाकिस्तानी साहिली पटी सां टकराइजी सघे थो।